विशाल जे रहवासण नौजवान नारी खुशबू फातिमा धीअ इमाम बख्शीदी पंहिंजे पाड़े जी रिहाइशी नौजवान यार मोहम्मद परिहार सां गॾु घरां निकिरी हैदराबाद जी अदालत में प्याज परणो करे छॾियो। मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त हुनखे कंहिं बि अगवा नाहे कयो, बल्कि हू 3 कपिड़नि में घरां निकिरी हैदराबाद जी अदालत सगुरे में शरीयत मोहम्मदी मुताबिक़ यार मोहम्मद परिहार सां निकाह कयो आहे। हुन चयो त हुन पंहिंजे माइटनि जे घर मां कुझु बि नाहे खयो। जंहिं भाउ संदसि भेणीअ मेहर अली ख़ासकेली पंहिंजे पुटनि ऐं ॿियनि रिश्तेदारनि जंहिंमें जहांगीर खमीसो साबिर बाबर अमीर अली राहू अनवर सोलंकी ऐं संदसि भेण काइमा मोमल जिन संदसि वेरी बणजंदे संदसि मुड़ुस ऐं सावरनि ख़िलाफ़ हथरादो कूड़ा केस दाख़िल कंदे खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चीफ जस्टिस सदर वज़ीर आज़म वज़ीर आला गवर्नर सिंध IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां इंसाफ़ जी घुर कंदे खेनि तहफ़ुज़ ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾींदा ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी क़ानूनी कार्रवाई करण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।